सेवन मावा के अपडेट कंदा हलूं। महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवन जी अस्पताल में मरीज़न सां गॾु आयल माण्हुनि जूं सहूलियतूं न हुजण जूं दाहूं। मरीज़न सां आयल अवाम खे वार्डन खां ॿाहिरि पट ते वेहण खां रोकण ऐं सिक्योरिटी गार्डन जो चवण त अवां हेठि पार्क में हली वियो, उते वेहण मनव आहे, उते सुम्हण मनव आहे। जॾहिं त वार्डन में लॻल एसियूं ख़राब नज़र अची रहियूं आहिनि, जॾहिं त वार्डन खां ॿाहिरि लॻल एसियूं पिणु ख़राब नज़र अची रहियूं आहिनि। सेवन जे हिन कहर जहिड़ी गर्मीअ में भी अस्पताल जी इंतज़ामिया वार्डन खां ॿाहिरि जूं एसियूं ठहिराए न सघी आहे, जेका अस्पताल जी करोड़ रुपया बजट ते काथे ख़र्च पई थी। जंहिं मरीज़न सां आयल नाले इक़बाल अहमद ह्यूमन राइट्स जस्टिस ऐं फेंडर्स ऑर्गेनाइजेशन इतलात सेक्रेटरी मेयर सिंध प्रेस क्लब सेवन जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त रूम आहिनि या हिते असांजो असांजो हिकिड़ी शइ आहे गाइनी में, उन में बि एसियूं हिकु बि कोन्हे का। NICD में उन में एसियूं सभु खणी आहे। वार्डन में बि एसियूं ॿ टे खणी आहे। बजट लखे रुपया करोड़ रुपया खणी मुलाज़िम वेठा पुछे छो त हे जेको हे माण्हू मुलाज़िम विया वेठा माण्हू कनि पिया कनि। शदीद गर्मी आहे, ॿाहिरि निकिरो त माण्हू 5 मिंट बि कोन थो पी सघे। ही माण्हू जेके आहिनि हिते अंदरि था वञनि त उन्हनि करे सघनि, गार्डन कुझु तयारु करे छॾनि, गार्ड उहे उनखे माण्हुनि खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾनि। शदीद गर्मी वञनि किथे। हुकूमत खां मुतालबो असां हुकूमत खां मुतालबा कयूं, मुलाज़िम शाह खां मुतालबा कयूं, बिलाल साहब खां मुतालबा कयूं त सेवन अस्पताल जी मालिकी कयूं। इन तरह की न आहे, इन तरह खे छॾे नथनि माण्हुनि खे पैसा इस्तेमालु कनि।